अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। नेशनल पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं GDA जे मरकज़ी अॻवान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा खान जतोई मोरे में क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो साहब जी अॻवानी में पहुचंदड़ मोहब्बत सिंध बेदार मार्च रैली जी भरपूर हिमायत जो ऐलान करे छॾियो ऐं जतोई साहब NPP जे तमाम अॻवाननि कारकुननि ऐं हमदर्दनि खे चयो आहे त हू सुभाणे वारी मोहब्बत सिंध बेदार मार्च वारी रैली में वॾे पैमाने ते शिरकत कनि। जंहिंखां पोइ कारकुननि अॻवाननि मार्च में शिरकत जी मुकमल तयारी करे छॾी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। कार खपे कार खटो पर्ल डस्ट पियो, बाइक मिले त उन ते घुमो पर्ल डस्ट पियो। टीवी मोबाइल ऐं मोबाइल जो बैलेंस लखे इनाम आहे, सभु माण्हू पर्ल डस्ट पियो। बैग में लिखियल कोड के ॼाणियल नंबर ते SMS करियो ऐं लख खां वधीक इनाम खटण जा मौक़ा माणियो। पर्ल डस्ट लखे इनामात।